आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निंड पिया रब फरमायो जिब्रील वन मुझे मोहम्मद के चो तबांजे बिस्तरे ते अली के सुमार अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वनी मक्के की अलविदाई कर सही मां की वना एड़ा बीटा अल्लाह फरमाए वयम कुरुल्लाह उन्हन मकर कयो तो जे रब फैसलो करे छड़ियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजे बिस्तरे ते मुर्शिद अली के सुमारे करे अल्लाह अली जे लाए चयो मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वजास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे बिस्तरे ते अली के सुमारे अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते मोहम्मद मुस्तफा पहुंची वयो हिय जो दरवाजो खड़काए जी जी कंदो हजरत अबू बकर सिद्दीक निकली आयो हो आका फरमायो अबू बकर जी क्या है मुझा दिल पर जागे पयो आओ साईं निंड नहीं दी थई साईं दिया छो तो जागे चई साईं तवा चयो हो करे न करे काफर सा का मको छड़ाई दो उन रात का वठी करे अज रात ताईं महाराज निंड न कंदो आया मता मोहम्मद मुस्तफा जो न पहुंची वने ऐ मां निंड पयो हुजा आका से फरमायो उहा रात अची वई चई साईं मां तबारो तैयार आया मुराद खोटे वारो खुदा जी सा जो कसम दुनिया के अंदर तवा के आशिक वॾा मिलिया हूंदा पर अबू बकर सिद्दीक साईं जहिड़ो आशिक मिलण महाल आहे त चओ सुभान अल्लाह एॾो आशिक एॾो वॾो आशिक हो चइसे मां तयार आहियां कुल्हनि ते खणी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अच तो हलो अक्ति हला मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमाया अबू बकर जी क्या मुझा दिल भर सवारी हुजे ॾाढो भलो थी पए चइसे सवारी आहे काथे आहे हेठि वेही रहियो हजरत अबू बकर सिद्दीक जो सही अबू बकर सिद्दीक जा कुला तो मोहम्मद जी सवारी आहे थोरो ॾाढे हंधि चओ यार कुल्हनि ते खयई हजरत अबू बकर सिद्दीक मथे खणी 5000 फुट जी बुलंदी अल्लाहु अकबर वनी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चई मुझा साईं अवा बियो अवा जो अंदर मां इंतजाम करे अचा तवज्जो कर अंदर वयो सजे गार जी सफाई करे सोराख बंद करे सभिनी के कपड़े जो टुकड़ियों फाड़ींदो पत्थर दींदो दींदो सब सोराख बंद कयई एकड़ो सोराख रहिजी वयो जेके कुड़ी ॾेई चवे तो मुझा साईं अचो अवां जो बिस्तरो तैयार आका साईं आया सैयदना अबू बकर सिद्दीक जे गोद में सुम्ही पियो अल्लाह अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में आका साईं निंड पिया अबू बकर सिद्दीक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जी बुज़ारत करे अखियुनि जी चपड़न जी चेहरे जी उलमा फरमाईंदा आहिनि हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में मुझे मिठे मोहम्मद करीम जो चेहरो इए पयो हो जिया रल ते खुलियल कुरान पाक पयो हुजे ॾाढे हंधि चओ न सुभान अल्लाह वेठो वो ॾिसे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो हजरत अबू बकर सिद्दीक जो अखियूं अन्नज़रु इला वजहि रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो तुंहिंजे हुजे इनफाक माली अला रसूलिल्लाह सही माल मुंहिंजो हुजे घोरियां तुंहिंजे मथां साईं ऐं यकून बिनती तहत रसूलिल्लाह साईं न्याणी मुंहिंजी हुजे
मुहम्मद रानी तुझी हुजे तू मुंहिंजो न्याणो सॾाए त मां अबू बकर तुंहिंजो सहरो सॾाए। तवजो आहे हे कुरान हिन कुरान जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु के मार मिली